नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे लाहौर मां ख़बर ॾींदा हलूं त गज़लनि जे शहनशाह मेहंदी हुसैन ख़ान जी अॼु 9 वरसी मल्हाई पई वञे। हिन 25,000 खां वधीक फिल्मनि ऐं गैर फिल्मी गीत ऐं गज़लूं ॻाए माण्हुनि जे दिलनि में जॻह ठाही। उन जो हर ॻायल गीत अमर थी वियो। मेहंदी हुसैन 18 जुलाई 1927 ते भारतीय रियासत राजस्थान में क्लासिकी मौसीक़ी सां जुड़ियल घराणे में अख खोली। मेहंदी हुसैन 1920 में 8 सालनि जी उमिरि में हिकु प्रोग्राम जे ज़रिए गुलकारी जी शुरूआत कई। उन खां पोइ हू पाकिस्तान हलियो आयो, जिते 1957 में खेसि कराची मां रेडियो पाकिस्तान में पंहिंजूं सलाहियतूं ॾेखारण जो मौक़ो मिलियो। खेसि 1962 में रिलीज़ थींदड़ फिल्म फिंगरी में ॻायल गज़ल मां शोहरत मिली। उन खां पोयां मुड़ी न ॾिठो। संदसि ॻायल गीत ज़िंदगी में तू संभल प्यार क्या करती है खे ॿुधी हिंदुस्तानी गुलकारा लता मंगेशकर चयो त मेहंदी हुसैन जे गले में भॻवान ॻाईंदो आहे। मेहंदी हुसैन 25,000 खां वधीक फिल्मनि ऐं गैर फिल्मी गीत ऐं गज़लूं ॻाए खेसि हुकूमत जे तरफ़ां केतिरनि ई अवार्डनि सां नवाज़ियो वियो आहे। मेहंदी हसन 13 जून 2012 ते कराची जी खानगी अस्पताल में 84 सालनि जी ॼमार में लाॾाणो करे वियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।